सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमर। सोबोदेरो में पीपी वर्कर एहसान सेतो जे निकाह जी रस्म थी गुज़री। तफ़सील मूजिब पीपी तालका सोबोदेरो जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सेतो जिन जे निकाह जी तकरीब सोबोदेरो में संदसि रिहाइश खां थी गुज़री, जंहिंमें ख़ुसूसी शिरकत पीपी तालका सदर एडवोकेट एजाज़ अहमद खेड़ो जिन कई, जॾहिं त मौजूद शख़्सियतुनि जंहिंमें मोहम्मद उर्स सेतो, इंस्पेक्टर तसव्वुर अली सेतो, ब्राइट फ्यूचर जे एडमिनिस्ट्रेटर सिकंदर अली सेतो, हिस्ट्रा अगवान उस्ताद सोभारो शाह, गुलाम सरवर तामिरचियो, मकसूद सेतो, नोमान अली शेख, सरफराज खेड़ो, फेरोज़ अहमद खेड़ो, राजा रहमतुल्लाह खेड़ो, सागर अली सेतो, गुलाम अकबर चन्ना, मुनव्वर चन्ना, पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन सिटी सदर जवाद महबूब अली सेतो ऐं सीनियर नायब सदर अब्दुल वहीद सेतो जिन शिरकत कई। निकाह जी रस्म खां बाद आयल महिमाननि एहसान सेतो खे हार पाराए मुबारकूं ॾिनियूं ऐं नई ज़िंदगीअ जी शुरूआत लाइ नेक तमन्नाउनि जूं दुआऊं पिणु कयूं। आख़िर में आयल महिमाननि खे मिठाई खाराई वई। सिंध एक्सप्रेस न्यूज़।